पिया सिंधी वो जेको प्लेटा चोरियूं करे सिंधी वो जेको मोटर लाहे वने न था ॻाल्हायो सिंधी वो जेको ओ मस्जिद में जाते कुरान पिया हुजनि उतो यूपीएस खणी वने बैटरी खणी वने अरे छा दुख तो मां तॾहिं रड़ियूं कंदो आहियां त ॿ दफ़ा मुंहिंजे मदरसे जो मोटर कटे विया ने कुझु करे प्लेट लाइ न सां बोला पिनी पिनी छिता ते हिकु धक लाइ ॼण पिड़नि वठी ॾिनो छा कयूं अलाह मुस्लमानो ॿुधो हे जेको जुमिलो थो चवां अब आगे जेकॾहिं ॾोह वग़ैरह थींदा चोरी अब क़ुरान थो अचे के बाबा चवे हेॾे क़ुरान शरीफ़ न खणिजो फलाणे जा त ॾेई थो वञा ईअं पोइ हाणे जंहिंजा हथ हे पियो आहे चोरी उतां थी थिए तूं छा थो सम्झी पोइ हाणे मुंहिंजो जुमिलो ॿुध न जेकॾहिं तूं अलाह जे घर में टपी आहीं घर जे रब जे घर खे खाट आहीं पोइ तुंहिंजो घर बचंदो मां त ॾिठो आहे साहब जो सुबुह शाम तजुर्बो हूंदो मां बि हिन गुनाहगार अखियुनि तां ॾिठो आहे रब जे ज़ात जो कसम आहे तक़रीबन ईअं थियो उन्हनि जे घरनि में पकी छत बि ॿाहिरों भित बि अड़े कंदियूं लोड़ा मथां छड़ियूं ऐं चवे त मां कांबू खान कंहिंखे गरीब खे ॾुख ईंदो ईज़ा ईंदो वेचारा मिसकीन गरीब पोरियो करे प्लेट बैटरी मस वठनि हे धक हयूं वञे हे सम्झे त मां सभु कुझु कयो कुझु बि न कयो हो ॾिसई मां अगर हिकिड़ो अजीब जुमिलो पढ़ियो कहिड़ो सीसीटीवी कैमरा जो लफ़्ज़ निकितो आहे जे बाबा जाते सीसीटीवी कैमरा लॻियल हूंदी आहे छा चवंदो बाबा ख़्यालु कजांइ हर शइ भरजई थी हितां जी सीसीटीवी कैमरा तोखे नज़र अचे थी पर जेके कुल्हनि ते रब सीसीटीवी कैमरा हणाए छॾी थी उहा शइ तोखे सम्झ में नथी अचे नेकिन वारा मलाइक भरनी था बुराइन वारा मलाइक भरनी था उहो त भरे थो वेठो ओॾे बि त नज़र कर अल्लाह से चल हराम खां बचा आमीन चो ओ मुसलमानो रब करीम शल असांखे हिदायत नसीब फरमाए आमीन त चओ।